प्रोग्राम शुरू करने ही आ गया है। वाह, थोड़ा सा इसको छो त ही मुंहिंजो ज़रूर ॿियो साल आहे, पर ही बाक़ी कलाकार तव्हां सां गॾु पहिरियों दफ़ो गॾिया आहिनि। ही पंहिंजी पहचान तव्हांजो पंहिंजो नालो ॿुधाए कराईंदा त शायदि इहो ग़लति थी वेंदो। कलाकार पंहिंजी पहचान पंहिंजी कला ॾेखारे करे, मुंहिंजो नालो मोहित हुजे या रोहित हुजे, हुन सां तव्हांखे वॾो को फुन फ़र्क़ु पवंदो। मुंहिंजो कमु सुठो हुजे, तव्हांखे मां वणा, तव्हां मूंखे वणो, अहिड़ो को सौदो असां अॼु न करे वेंदासीं। कवि ढोलन राही साहिबु सुठो लिखियो आहे, तव्हां सभिनी खे शाबाश आहे। पंहिंजा घर मुल्क छॾे हिते अची वसिया, हिते पंहिंजा मुल्क ठाहे वेठा आहियो। ऐं कवि ढोलन राही साहिबु अजमेर मां उन्हनि लिखियो आहे कि दुनिया जूं सभु ज़ुबानूं, दुनिया जूं सभु ज़ुबानूं, तव्हां जेको कमु करे रहिया आहियो शायदि उन्हनि जे शेर खे तव्हां सिद्ध करे रहिया आहियो, सचाई विझी रहिया आहियो उन्हनि जी 4 लाइनुनि में कि दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, पर पाण में ॻाल्हायो पंहिंजी ज़ुबान सिंधी। दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, पर पाण में ॻाल्हायो पंहिंजी ज़ुबान सिंधी। आहे कसम अव्हां खे पंहिंजी अमर जे थन जो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो पंहिंजी ज़ुबान सिंधी, पंहिंजी ज़ुबान सिंधी, पंहिंजी ज़ुबान सिंधी। अचो त हाणे चेटीचंड जो ही मेलो असां शुरू था कयूं। ऐं जेॾीमहिल असां सिंधी आहियूं, नौतन भाऊ, सिंधी भाऊ जेॾीमहिल दुकानु खोलींदा आहियूं, हिते बि ईअं ई थींदो हूंदो, असां हुते बि ईअं ई कंदा आहियूं हिंदुस्तान में। दुकानु जेॾीमहिल खोलींदा आहियूं त छंड हणंदा आहियूं, छंड हणंदा आहियूं, अगरबत्ती लॻाईंदा आहियूं, पोइ साईं झूलेलाल सां इहा प्रार्थना कंदा आहियूं, साईं ॿुहिणी सुठी कजे, छो त ॿुहिणी सुठी थींदी त सॼो धंधो। त हाणे इहा असांजे प्रोग्राम जी ॿुहिणी थी रही आहे, त तव्हां असां मुंहिंजी ॿुहिणी सुठी कराईंदो। मूंखे पैसा न खपनि तव्हां मां, कुझु मिसइंटरप्ट न कजो, मां तव्हां खां पैसा न घुरी रहियो आहियां। मूंखे रुगो ताड़ियूं ऐं प्यारु जेतिरो सुठो ॾींदो, अचण वारा 2-2.5 कलाक जेतिरो गॾु ओतिरो वधीक प्यारु मां तव्हांखे ॾींदुमि, तव्हां मूंखे ॾींदा हलंदा। त मुंहिंजी ॿुहिणी तव्हांजी ताड़ियूं आहिनि। मां हेठि अचां थो हिकु वक़्तु, ऐं सिंधी रिदम हो जाए, सिंधी रिदम सां गॾु मां चाहींदुमि तव्हां सभु हथ खोले वार्मअप एक्सरसाइज थी वञे। पोइ असां वंदना तव्हां सां गॾु आहे, नील तव्हां सां गॾु, ऐं खोड़ मस्ती कंदासीं। पर हुन खां पहिरीं तव्हां सभु चेटीचंड जे मोड में अची वञो, हिकु दफ़ो सुहिणी जय मना वेठो, बोल साईं कंवरराम साहिब की। आवाज़ ॾिसो, हाणे आवाज़ कढो साईं, हथ ॿधी न वियो। बोल साईं कंवरराम साहिब की। अचो भाई, ताड़ियों। क्या बात है, जय हो। एक सेकंड, छा आहे सिंधी हुजे ऐं होजमालो न हुजे त होजमालो ई रिदम वॼी वञे, वधीक सिंधियुनि जा हथ खुलंदा आहिनि। होजमालो असांजो सेलिब्रेशन आहे, ठीकु आहे। हा, क्या बात है।
क्या बात है। चेटी चंड जे हिन सुहिणे माहौल में दोस्तों सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकांग एंड चाइना जे हिन प्रोग्राम में तव्हां सभिनी जो स्वागत है। प्रोग्राम जी हिकिड़ी सुहिणी शुरूआत तव्हां सभिनी जी उपस्थिति में असां करे रहिया आहियूं। कुछ ही मिनटनि में तव्हांजे साम्हूं वंदना निरंकारी क्या बात है। छा वॾो दिल आहे तव्हां सभिनी जो, ज़ोरदार ताड़ियूं। हाँ ही मोबाइल इन्हनि म्यूजिशियंस के गिफ्ट कयो आहे भाई साहब। अच्छा कंहिंजो रहिजी वियो आहे? अच्छा मूंखे लॻो गिफ्ट करियो आहे, एॾो वणी वियो अथनि। भुल थी वई के दादी विसारे आई आहे। हा हिते पियो हुजे विझी थो छॾियांसि दॿे में, न दॿे में वरी खणी वेंदासीं असां। ठीकु आहे भाऊ। छा आहे ॾिसो, जॾहिं मुंहिंजी नई नई शादी थी, अॼु खां दादा 5 साल थी विया मुंहिंजी। पोइ दफ़े त मां पंहिंजी घरवारीअ खे वठी आयो, त भाऊ मां उहो टाइम अॻियां वधाइण ई कोन थो चाहियां। छा आहे भाऊ, घरवारी जेॾी महिल असां पसंदि पिया कयूं न, त मुंहिंजे पीउ शॉर्ट हाइटेड पियो ॻोल्हे। त मां चयो पापा मां 5 फीट 7 इंच आहियां, घटि में घटि उहा 5 फीट 5 इंच हुजे, 2 इंच नंढी हुजे। चई पुट 4 फीट ई खण। मां चयो छो पापा? चई मुसीबत जेतिरी नंढड़ी ओतिरी वधीक सुठी। त ही टाइम घटि हलंदो हले त वधीक सुठो आहे। मुंहिंजी नई नई जेॾी महिल शादी थी न, त छा थींदो आहे, नए नए जो पंहिंजो जोश हूंदो आहे। जीअं मां पहिरियों दफ़ो हिते आयुमि त फेसबुक ते पियो विझां, मिटनि माइटनि खे पियो व्हाट्सअप विझां, वञा थो हांग पोइ शूशा सुई स्टेशन ते पियो लां, पोइ हांगकांग पियो घुमां। हींअर आयुमि त वञी सुम्ही पियुमि माॻई। त नए नए जो शौक़ु आहे। त मां नओं सावरनि में हुअमि जेॾी महिल नोतनि भाऊ, त हुते छा कयनि, मां नेरनि ते मूंखे घुराइनि त हिकिड़ी थाली अची कर्मनि में ॾिननि, त मां खईं। त मुंहिंजी ससु चई बियो 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 बियो। चयो मां छा थियो? चई बियो बियो बियो। मां छा करिणो आहे? चई तव्हां असांजा न्याणा आहियो, तव्हांजी असां आरती लाहींदासीं, तव्हांखे 500 रुपया ख़र्ची ॾींदासीं, ऐं अॼु सूमर जो ॾींहुं तव्हां उत्तर पासे मुंहुं कयो, तव्हांखे पेरे पवंदासीं, पोइ तव्हां नाश्तो कजो, तिल खणंदासीं। मां चयो वॾा ख़ानदानी सावरा मिलिया आहिनि यार। मां रही पियुमि साईं, एॾी ख़ुशी थी। ॿियो ॾींहुं थियो मंगल जो ॾींहुं, वरी मां नाश्तो कयो। मुंहिंजी ससु आई, अॼु मंगल जो ॾींहुं आहे, ॾखण पासे मुंहुं कयो, तव्हांखे तिल खणंदासीं, पेरे पवंदासीं। मां चयो हा यार शाबाश अथनि। वरी मां हिते रही पियुमि साईं। ईअं थिया 15 ॾींहं मां हुते रही पियुमि। 15 ॾींहं जो मां हुते रहियुमि, त 15 ॾींहं मुंहिंजी ससु सुबुह उहो ई नाश्तो आयो, मां जीअं ई खाधो त हुन कुझु चयईं ई कोन। मां चयो मम्मी कहिड़े पासे मुंहुं कयां? चई पुट 15 ॾींहं थिया आहिनि, पंहिंजे घर पासे मुंहुं कर। त वधीक टाइम किथे रहिजे बि न। हाणे इन करे मां सोचां थो हाणे हिते थी वियो आहे मुंहिंजो कमु, त हाणे प्रोग्राम शुरू कयूं। हलो नाद सिंधियत जो घर घर वॼायूं। तव्हां सभिनी ते वॾी जवाबदारी आहे। असां ते त आई आहे, तव्हां ते आहे, छो त तव्हां हिते वेही करे असांजो झंडो मथे करे रहिया आहियो। हलो नाद सिंधियत जो घर घर वॼायूं, सभिनी खे ॿुधायूं की असां सिंधी आहियूं। हलो नाद सिंधियत जो घर घर वॼायूं, सभिनी खे ॿुधायूं की असां सिंधी आहियूं, की ॾियणु खाइणु ऐं माणणु बि ॼाणूं। सिंधी केरु थींदो आहे? ॼण जेके ॾियणु बि ईंदो आहे, मज़ो माणणु ईंदो आहे। की ॾियणु खाइणु ऐं माणणु बि ॼाणूं, कॾहिं न कंहिंखे सताइण था ॼाणूं, कयल वादो असां निभाइण था ॼाणूं, इहा ॻाल्हि असां घर घर ॿुधायूं। हलो नात सिंधियत जो घर घर वॼायूं, सभिनी खे ॿुधायूं की असां सिंधी आहियूं, सभिनी खे ॿुधायूं की असां सिंधी आहियूं। दोस्तो हाणे मां अहिड़ी फ़नकारा खे आवाज़ थो ॾियां जंहिंसां गॾु स्टेज शेयर करे मूंखे बि ख़ुशी थी रही आहे। वंदना निरंकारी।
नालो ज़ोरदार ताड़ियूं हुजण खपनि वंदना लाइ। मां चाहींदुमि पहिरीं इंट्रोडक्शन कंप्लीट थिए पोइ वंदना स्टेज ते अचे। वंदना अहिड़ो नालो आहे, अॼु खां 3 साल पहिरीं मां वंदना सां मिलियमि, ओॾी महिल मूंखे लॻो कि यार का ॻाल्हि आहे, ऐं उन खां पोइ भाग ॾिसो। टिप्स अॼु खां कुछ टाइम पहिरीं हिकिड़ो एल्बम लॉन्च कयो, यूट्यूब ते 2 हफ़्तनि में 2 मिलियन माण्हू उन्हनि खे ॾिठो, ज़ोरदार ताड़ियूं। उन खां पोइ अॼु वंदना जेके बि सोशल मीडिया जा बाक़ी मीडियम्स आहिनि, फेसबुक, इंस्टाग्राम, या जेके म्यूज़िक जा मीडियम्स आहिनि, गाना.com, एप्पल म्यूज़िक, उन्हनि सभिनी ते हिकिड़ो अहिड़ो ॼातो सुञातो नालो आहे सिंधियत जो। मां चाहींदुमि ज़ोरदार ताड़ियूं वंदना निरंकारी लाइ थींदियूं आहिनि। प्लीज़ कम ऑन स्टेज विद गुड म्यूज़िक। ऐं हिन ई गाने में वंदना खे जॉइन कंदा नील तलरेजा, रॉक स्टार नील, जेको यूट्यूब ऐं सोशल मीडिया जो ॾाढो वॾो नालो आहे। नौतन भाऊ ॻोल्हे ॻोल्हे कलाकार इंडिया में घुराया आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं ॿिन्ही फनकारनि लाइ प्लीज़। आयो लाल सभई चओ, बेड़ा ही पार सदाई शाहूकार, हांगकांग वारनि वांगुरु। सभिनी खां पहिरां मां वॾी थैंक यू चवणु चाहींदमि सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकांग एंड चाइना जे मेंबर्स खे कि तव्हां इहो प्रोग्राम न कि हिन साल बल्कि 26 इयर्स खां इहो ऑर्गेनाइज़ करे रहिया आहियो, त तव्हांखे वॾी कॉन्ग्रेचुलेशन्स एंड थैंक यू। लेट्स put our hands together for these people, their efforts, जिनजे करे असां सभु हिते वेठा आहियूं। So to tell you a little about myself, I started my journey सिंधी ॻाल्हायां, ओके। त मां पंहिंजी जेकी जर्नी आहे सिंधी सिंगिंग जी, उहा ईअं शुरू कई त मुंहिंजा जेका भाउ हुया उन्हनि चयो कि मूंखे सिंधी गाना त ॿुधणा आहिनि, पर उन में मॉडर्न म्यूज़िक कान्हे, आई कैन नॉट रिलेट टू द म्यूज़िक। त अगरि तोखे परमात्मा वॉइस ॾिनो आहे त वाई डोंट यू टेक ओल्ड सिंधी सॉन्ग्स, उनखे तूं मॉडर्न म्यूज़िक विझी करे ऐं लेट्स रिलीज़ इट। यूट्यूब इज़ अ बिग प्लेटफॉर्म, अॼुकल्ह सभु चेंज थी वियो आहे। त एक्सपेरिमेंट जे तौर तां असां फर्स्ट वीडियो जेको हुयो सिंधी अबाणी ॿोली उहो रिलीज़ कयोसीं, एंड द रिस्पॉन्स वॉज अमेज़िंग। स्पेशली जेका यंग क्राउड हुया, जेका ॿार आहिनि, हाणे बि मूंखे 2-3 ॿार अची मिलनि पिया जेका में बि ठीक सां हिंदी बि न ॻाल्हाए सघंदा आहिनि, उहे इंट्रस्ट था वठनि सिंधी गाननि में, त इहा जाम वॾी सुठी ॻाल्हि आहे। त थैंक यू चवणु चाहींदमि मां सभिनी खे तव्हांजे लव लाइ, तव्हांजे रिस्पेक्ट लाइ। त शुरू कयूं था अॼु जो सिलसिलो सिंधी जे सिग्नेचर सॉन्ग सां, विच इज़ नॉट जस्ट अ सॉन्ग बट इट्स अ फीलिंग। आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाख खे सोन बणाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाख खे सोन बणाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी।
taking your leave. हथ ॿधी न वियो। I'll come back again. सिंधियत लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा हलो, झूलण जी जय मनाईंदा हलो। क्या बात है। हट। हाणे तव्हांजे साम्हूं आहे नील तलरेजा। नील, बिग हैंड फॉर नील तलरेजा, रॉकस्टार नील। मिठड़ी मिठड़ी ताड़ी हो जाए सबनी का पैरों। वेरी गुड। आए लाल सभई छो प्यार झूलेलाल झूलेलाल। प्रेम भावे के सारेंदा जग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में। प्रेम भावे के सारेंदा जग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में। सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा। सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा। संसार में प्यार वधाइण वारा सिंधी, संसार में प्यार वधाइण वारा सिंधी। ऐं खाक खे सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। लेट मी सी ऑल द हैंड्स अप। सॼा सिंधी माण्हू, सभई सिंधी माण्हू प्यार सां। हाणे थोड़ो सो तव्हां सभिनी जो आवाज़ अचे, सभिनी जो। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। You know, we have kept beverages and everything here. Don't worry. You'll not lose your energy. Come on. तव्हां सभिनी जो साथ खपे, तव्हां सभिनी जी आवाज़ खपे ज़ोरदार हिकु बार। हांगकांग वारा, आए लाल सभई छो। आंधीअ में जोत जगाइण वारा, आंधीअ में जोत जगाइण वारा। ऐं खाक के सोन बणाइण वारा, ऐं खाक के सोन बणाइण वारा। Everyone! आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। सिंधी 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 सिंधी।